मोहतरम दोस्तों, सिंधी अदब जी दुनिया में शामिल कयूं था महमूद मुग़ल साहब जी तर्जुमो थियल कहाणी ख़ुशी त लागी तो सफ़र आहे, मंज़िल थोरे ई आहे। असीं पाण खे सम्झाईंदा आहियूं त हयाती उन महिल ॾाढी सवली थी वेंदी जॾहिं असां शादी कंदासीं, जॾहिं असांखे ॿारु थींदो, वरी ॿियो ॿारु थींदो, मथां वरी इहा चिड़ अचे थी त ॿार अञा वॾड़ा नाहिनि थिया। वरी ख़्यालु अचे थो त जवान पिया थियनि, घाटी निगाह रखिजे, मथनि सख़्तु अखि रखिजे, ध्यान जो ज़रो बि न हटाइजे। वरी 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 सुठी गाॾी वठिजे त सवलाई थींदी, इलाही पैसा मिलंदा या हूंदा त सवलाई थींदी, ही मिलंदो त सवलाई थींदी, हू मिलंदो त सवलाई थींदी। असीं सवलाईअ जे चकर में हलंदड़ वक़्त खे ॾुखियाईअ में मटाईंदा आहियूं। इहा घड़ी जेका असां वटि हूंदी आहे ॾुखी गुज़रंदी आहे ऐं सवली घड़ीअ जो इंतज़ारु सदाईं पाण सां खयों वतंदो आहे। असीं ईंदड़ वक़्त जे चकरनि में ॻरा रहंदा आहियूं। बर्फ़ जीअं हयाती रिझंदी वेंदी आहे, चौधारी लाहासुल जहिड़ो या कॾहिं कॾहिं हासिलात जहिड़ो साॻियो बर्फ़ जो पाणी गॾु थींदो वेंदो आहे ऐं बसि हिकु ॾींहुं हयातीअ जी उहा बर्फ़ जे सिर रिझी ख़तमु थी वेंदी आहे। बगदाद जी बाज़ार में हिकु बर्फ़ फ़रोश सदा हणी रहियो हो, रहम कयो उन जी मूड़ीअ ते जेको ॻरी रही आहे। साॻियो हाल हयातीअ जो आहे। असीं छो न हलंदड़ वक़्त जे ॻरंदड़ लम्हे ते रहम कंदा आहियूं। जगमशहूर ॾारो अल्फ्रेड डी सोज़ा चवे थो, अलाए केतिरो अरसो मूंखे ईअं लॻंदो आहे त हयाती अञा हाणे शुरू थींदी, असली हयाती, पर सदाईं राह में का न का रोक त रहे ई रहे, का अहिड़ी शइ जंहिंसां पहिरीं निबरणु जहिड़ो लाज़िम बणिजी वेंदो हो। उहा सोच ईंदी हुई त पहिरीं उनखे मुंहुं ॾेई वठूं, पोइ था अॻियां हलूं। कमु नामुकमिल कारोबार, को अधीको मंसूबो, को ओधर अदा करणु ऐं पोइ वञी असली हयाती ताईं पहुचण जो कमु वरी शुरू कजे। पर अलाए असली हयाती गुज़ारींदासीं बि अलाए न। हयातीअ में दौलत, जाह, हशमत, मर्तबो पंहिंजी जाइ ते अलॻि अलॻि ऐं अहम हैसियत रखनि था, जिन खां को बि इनकार नथो करे सघिजे। पर ख़ुशीअ जी ख़रीद कुझु ॿी आहे। ख़ुशी उन घड़ी में हूंदी आहे जंहिं घड़ी में उहा हुजे। दौलत ऐं ॿिया मान मर्तबा खणी कुझु अरसो जटाउ बि कनि, पर उहा केॾी न अजीब ॻाल्हि आहे त ख़ुशी हिकु पासे जी ईंदी आहे ऐं गुम थी वेंदी आहे। जे इहो सभु ईअं लॻे थो त असीं उन घड़ीअ जो मज़ो छो कोन था माणियूं। सवली हयाती लाइ सोलो लम्हो घुरिजे ऐं लम्हो सोलो तॾहिं बणिजे थो जॾहिं ख़ुशीअ जो साथ हुजे। ख़ुशी जेका उन हलंदड़ वक़्त जो भरपूर साथ ॾे, उनखे जादूआन बणाए सघे थी। उहा ख़ुशी जेका हयाती में ॿियनि जी मदद, ॿियनि जे अहसास, ॿियनि सां लाॻापे जे सूरत माणे ऐं पाण खे बि ख़ुशि करे। इहा केॾी न अहम कैफ़ियत आहे त जॾहिं असीं मुरकूं था त असांजो पंहिंजो चहिरो बेहद हसीन बणिजी वञे थो। जेतोणीकि उहा मुर्क ॿियनि लाइ हूंदी आहे, केॾी न अहम ॻाल्हि आहे त तोहफ़ो त कंहिं ॿिए खे पेश कजे पियो, पर उन जो मूर पाण खे हासिल थी रहियो आहे। जेकॾहिं इहा सोच दिलि में घुर करे वञे त ज़िंदगीअ जी सूंहं केॾो न वधी वञे। उहो ई सफ़र आहे जंहिंजूं मंज़िलूं तय थियनि थियूं, पर सफ़र जारी रहे थो। भली रस्ते ते केतिरा ई सोचनि जा माइल स्टोन ईंदा रहनि, निगाह वरी बि मंज़िल ॾे ई रहे थी, जंहिंखे ख़ुशी चइबो आहे।